दोस्तों, जयराम जी की माता जो दास परमानंद प्यासी जैं ते सभिनी संतन जी स्पेशल कृपा रही है। उन में स्वामी लीलाशाह उन्हनि जो भी मां परम भक्त आहियां ऐं उन्हनि जेके भी जीवन में शिक्षाऊं ॾिनियूं आहिनि, साल में 365 ॾींहं रोज़ स्वामी जन पंहिंजे हथनि सां पंहिंजे जेको उन्हनि जो वचन निकिरंदो हो उहो लिखी रखंदा हुआ। पोइ उन खां पोइ स्वामी जन खां पोइ जेको आहे सो स्वामी जन जी जेका उहा वाणी रोज़ जी चयल उन जो हिकिड़ो बुक तैयारु करायो स्वामी लीलाशाह ट्रस्ट वारनि, जेको हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे हथ में। 365 ॾींहं ऐं 365 मैसेज स्वामी जे जेको आहे सो अनमोल वचननि जी वर्खा। हाणे डिजिटल युग आहे, केरु रोज़ किताब खोले ऐं पढ़े। इन खां भावनगर जी हिकिड़ी संस्था जंहिंमें मुंहिंजो महबूब भाउ कमलेश मगनानी बि आहे, उन जी टीम गॾिजी करे ही प्रयास कयो आहे जो स्वामी जी जो जेको वचन निकतल रोज़ जो रोज़ डिजिटल रूप में माना ऑडियो बि ऐं वीडियो बि उहो तव्हांखे तव्हांजे फ़ोन ताईं हर रोज़ पहुचायो वेंदो। ऐं उन जी जेका शुभ शुरूआत कई आहे भावनगर वासियुनि, मां चवां थो भावनगर वारा वाकई के भाव वारा ई आहिनि जो स्वामी जन जी अमोलक वाणी जो हेतिरो जेको आहे सो प्रसार ऐं प्रचार करण जी उन्हनि जे दिमाग़ में इहा योजना आई। मां उन जे लाइ इन संस्था खे बि जेको आहे सो वाधायूं थो ॾियां। ऐं ही त कमु कनि ई कनि, पर गॾोगॾु स्वामी जन जा जेके बि भॼन बि आहिनि, के कलाकार ॻाया हुजनि, जीअं मूं बि ॻाया आहिनि। मूं हिकिड़ी सॼी CD तैयारु कराई 9 भॼननि जी, 9 या 10 भॼन हुआ उन में स्वामी लीलाशाह जे चरणनि में। त अचो अॼु खां वठी हीअ जेको आहे सो वाणी तव्हांजी मोबाइल ताईं पहुचंदी ऐं तव्हांजो वरी कमु आहे उन साईं जे वचननि खे जेतिरो प्रसार प्रचार उनजो करे सघो, जेसि ताईं पहुचे तव्हांजो हथ ओसि ताईं पहुचायो। स्वामी लीलाशाह सभिनी सां सहाय थींदो। धन्यवाद। अदा हिकु दफ़ो वरी मां धन्यवाद थो ॾियां। मां पाण परमानंद प्यासी साईं जे चरणनि जो दास। धन्यवाद।